जी नाज़रीन, प्रोग्राम आख़िर छाकज में आऊँ तो मेज़बान अली रज़ा मंगी तव्हांजो हाज़िर आहियां। नाज़रीन, सिंध में ॿिए मरहले में मकानी चूंड मुकमिल थी वई। गुज़िरियल ॾींहुं पोलिंग थी। कराची ऐं हैदराबाद डिवीज़न में पोलिंग थी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी पहिरें नंबर ते आहे। मजमूई तौर ते हेल ताईं जेके बि नतीजा आया आहिनि उन्हनि तहत ऐं जेके ॿियूं पार्टियूं आहिनि उन्हनि जा बि उम्मीदवार ख़ासि तौर ते जमायत इस्लामी आहे, उनखे बि सौब मिली आहे। PTI जेका दावा करे पई उनखे उनजे भेट में सीटूं न मिलियूं आहिनि। पीपल्स पार्टी पहिरें नंबर ते आहे। सूबाई वज़ीर सईद गनी साहब भी दावा कई आहे त असां 100 सीटूं कराची डिवीज़न में खटे वरितियूं आहिनि। असां राब्तो कयो आहे। पीपल्स पार्टी जा सीनियर अगवान आहिनि नजमी आलम साहब, असां हिन वक़्तु जॉइन कयो आहे। नजमी आलम साहब, खुश आमदीद कहता हूँ प्रोग्राम में। वालेकुम सलाम, शुक्रिया। बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। जनाब, पीपल्स पार्टी के जो सीनियर वज़ीर हैं सईद गनी साहब, उनका दावा है कि आपने कराची डिवीज़न में, हैदराबाद डिवीज़न में जो नताइज हैं वो भी आपके सामने हैं और पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो साहब ने भी खुशी का इजहार किया है। आपने कामयाबी जो है समेटी है, कैसे देख रहे हैं? माजी के मुकाबले में इस मरतबा पीपल्स पार्टी को कुछ अलग ही नताइज मिले हैं, कैसे देखते हैं नजमी आलम साहब अपनी कामयाबी को? नए नताइज तो हैं अलग, लेकिन एक्चुअली हम बहुत पुरुम्मीद थे। हम देख रहे थे कि कराची में लोगों का हम पे था, लोग हमें हमारी तरफ देख रहे थे बिल्कुल, और हमें तवक्को थी कि हम कराची में लार्जेस्ट पार्टी बन के उभरेंगे और ऐसा ही हुआ। अच्छा नजमी आलम साहब, PTI जो है वो उनके एतराज़ात हैं और वो कहते हैं कि हम नताइज को नहीं मानते, नताइज का ऐलान करने में देर की गई है और वो कहते हैं कि कराची शहर को बंद करने की ताकत रखते हैं हम। की बात, वो कराची की तारीख में इससे ज्यादा पीसफुल इलेक्शन कभी नहीं हुए, ये बात भी सबको रिकॉर्ड में है। बिल्कुल। और लोगों ने अपना खुले दिल से अपना वोट इस्तेमाल किया, जिसको चाहा उन्होंने, और ये इस बात का साइन है कि कराची अब वापस पीपल्स पार्टी की तरफ देख रहा है, कराची पीपल्स पार्टी की तरफ आ रहा है। सही। अच्छा नजमी आलम साहब, मेयरशिप की अगर हम बात करें तो उस हवाले से क्या गुफ्तगू और क्या डिस्कस में आ रहा है कि क्या पीपल्स पार्टी जो है वो ख़ुद मेयरशिप के लिए एलिजिबल है या किसी का साथ चाहिए होगा, और क्या जमात इस्लामी के साथ, क्योंकि सईद गनी साहब कह चुके हैं कि PTI के अलावा बाकी सबसे बात होगी, तो क्या जमात इस्लामी के साथ आप बैठेंगे और कोई मुश्तरका सेटअप बनेगा मकानी हुकूमत में? हाँ, अकेले तो किसी के पास अक्सरियत नहीं आ रही है। पहले ग्रुप सबसे बड़े हमें, फिर जमात इस्लामी, फिर PTI है। उसके अलावा छोटे हैं, किसी की 2 हैं, किसी की 1 है। वो सारी जो है वो PDM की जमातों की हैं, तो वो तो ऑटोमेटिकली हमारे साथ आएंगे। तो हमें पूरी उम्मीद है कि हम अपना पीपल्स पार्टी का मेयर ले आएंगे कराची शहर पे। हैदराबाद का तो क्लियर हो गया है, यहाँ पे भी हम अपना मेयर ले आएंगे। सही। अच्छा, हैदराबाद के हवाले से आपका क्या कहना है नजमी आलम साहब? हैदराबाद में मेयरशिप के हवाले से वो पीपल्स पार्टी का ही मेयर आएगा हैदराबाद में, किसी को नहीं शक होना चाहिए, पीपल्स पार्टी का ही मेयर आएगा। सही। अच्छा नजमी आलम साहब, मुख्तलिफ नताइज आए हैं इस मरतबा हैदराबाद और कराची में, क्या MQM के बाइकआउट की वजह से पीपल्स पार्टी को कोई फ़ायदा हुआ है या कारकर्दगी और परफॉर्मेंस है जिसकी बिना पर कराची और हैदराबाद और दीगर शहरों के वासियों ने पीपल्स पार्टी को वोट दिया है? MQM लड़ती तो हमें ज़्यादा फायदा था, लेकिन MQM ने जी MQM लड़ती तो हमें ज़्यादा फायदा था। अच्छा, बहुत शुक्रिया नजमी आलम साहब, आपने हमें टाइम दिया, बहुत शुक्रिया। जी नाज़रीन, सीनियर सहाफ़ियन तज़ निगारन खुर्शीद अब्बासी साहब असांखे जॉइन कयो आहे। अब्बासी साहब, प्रोग्राम में भली कार चवां थो। बड़ी महिरबानी। अब्बासी साहब, कीअं था ॾिसो हेलोकिन चूंडुनि के नतीजनि खे, ख़ासि तौर ते कराची डिवीज़न में, हैदराबाद डिवीज़न में पीपल्स पार्टी जेका आहे अक्सरियत माणी आहे। लोकल बॉडी इलेक्शन जो पहिरियों मरहलो थियो हुन में पीपल्स पार्टी मुख़्तलिफ़ ज़िलनि में कामयाबी माणी आहे, ऐं कराची ऐं हैदराबाद में, ख़ासि तौर ते कराची डिवीज़न में जेके नतीजा आया आहिनि उन में पीपल्स पार्टी पहिरियां जे भेट में वधीक सीटूं खयूं आहिनि ऐं पीपल्स पार्टी दावा करे पई त हू मेयरशिप जेका आहे सा उहा मेयर उन्हनि जो ई हूंदो, ऐं सईद गनी साहब बि दावा कई आहे त 100 सीटूं हुननि खटे वरितियूं आहिनि हिन वक़्त ताईं। कीअं था ॾिसो नतीजनि खे? बिल्कुलु सही, ये वॾा हैरान कुन नतीजा आहिनि, छो त हिन शहर की हमेशह दावा कंदी रही
त हुनजो शहर ते कंट्रोल आहे ऐं हुनजा वोट हिते घणे पैमाने ते वॾे पैमाने ते आहिनि। उहे सभु रिकॉर्ड जेके टुटी विया आहिनि ऐं मां सम्झां थो त MQM लाइ बहितर हुन बाइकाट कयो वञे। रिज़ल्ट हुअं बि अची विया आहिनि इलेक्शन विढ़े मां, लेकिन क्यों छो त पीपल्स पार्टी जेको आहे सो कराची में अच्छा ख़ासा तरक़ियाती कम कराया आहिनि ऐं हिन वक़्तु जारी आहिनि ऐं हुननि जो ख़ासि जेको एडमिनिस्ट्रेटर रखियो कुझु ॾींहंनि लाइ, उन जो हिकिड़ो वॾो पॉज़िटिव किरदारु रहियो हिन शहर में। ऐं मजबूरी तौर ते मां सम्झां थो त पीपल्स पार्टी जेकॾहिं इहा पॉलिसी आहे सभिनी गॾु खणी हलण वारी, उन तहत मां सम्झां थो पीपल्स पार्टी उन पंहिंजी पॉलिसी में कामयाबु वई आहे। ऐं ख़ासि तौर ते मर्कज़ी सतह ते जेको फ़ैसिलो थियो जंहिंमें थी सघे एस्टेब्लिशमेंट बि इन्वॉल्व हुजे त PTI खे जेको आहे कॉर्नर करिणो आहे, उन PTI खे कॉर्नर करण जे लाइ इहे जेको आहे सो इहे इन क़िस्म जा जेको आहे सो इहे मां सम्झां थो इहे फ़ैसिला थिया जंहिंमें पीपल्स पार्टी जेको आहे सो फ़ाइदो वरितो। ऐं ॿी ॻाल्हि त हैदराबाद में त पाण ख़बर जेका ख़ासि सिंधी माण्हुनि जी इन सैलाबनि खां पोइ इन हालतुनि खां पोइ जेको आहे सो जेका शिफ्टिंग थी आहे वॾे पैमाने ते, उन हैदराबाद शहर जेको आहे MQM खां खसे वरितो आहे। ऐं मसइलो हाणे MQM आख़िरी कराची ते पंहिंजो हक़ु जिताए पई आहे, कराची खे पंहिंजे मालिक गनीमत सम्झे पई, लेकिन हाणे पीपल्स पार्टी जे हिन नए जेको नतीजा साम्हूं आया तहत जो मां सम्झां थो त MQM जो हमेशह लाइ आउट थी वई। सही। अब्बास साहब, MQM जा सभई दड़ा गॾिजी विया, वरी उनखां पोइ उन्हनि अधु राति जो बाइकाट जो ऐलान करे छॾियो। छा था सम्झो त MQM जे बाइकाट सां पीपल्स पार्टी खे को फ़ाइदो पियो आहे? छाकाणि त असां PP अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कई त उन्हनि जो चवणु आहे त जेकॾहिं MQM विढ़े आहे त अञा असांखे ई वधीक फ़ाइदो मिले हा। न, ज़ाहिर आहे कि बाइकाट जे करे जेको आहे सो कई अहिड़ा कैंडिडेट आहिनि जेके चंद वोटनि तो खटे विया आहिनि ऐं इहो त हिकिड़ो फ़र्क़ु त पियो आहे। ज़ाहिर आहे हुनजे पंहिंजे लेवल ते इहो वॾो फ़र्क़ु पियो आहे बाइकाट सां बि, पर ॻाल्हि इहा आहे त MQM बाइकाट छो कयो? जेका तकबंदी लाइ खणिजी रही, जेका शुरू खां वठी जेका कोशिशि करे पई त उहो जेको आहे कराची ते पंहिंजे कब्ज़े वारी जेका ख़्वाहिश खे पूरो करे, तो मूंखे त लॻे थो त थी सघे थो कि चाल में MQM खे वरी पोइ कयो वियो आहे। छो त जेको आहे PSP या जेको ग्रुप हुयो फारूक सुल्तान जो, उहे सभई तासुबो मिलियो त बसि हिकु थी विया आहिनि, माना हिकु थियण खां पोइ ई घणो कुझु करे सघनि था ऐं थी सघे थो शहर में माहौल चेंज थी वञे। या पर जेको धमकी ॾिनो आख़िर में त भई असां इलेक्शन न छॾींदासीं, उहा ख़ामोशी कंहिं ताईं रिएक्ट कयो हुननि, पर उहो न ॾी सघियो। तंहिं करे मां सम्झां थो त MQM जे बाइकाट सां बि फ़र्क़ु पियो आहे। छो बाइकाट थींदो आहे त उनजो जेको आम वोटर जेको आहे उनजी दिलचस्पी घटि थी वेंदी आहे, इन करे टर्न ऑन जेको आहे सो घटि थियो आहे ऐं चंद वोटनि तां कुझु माण्हू करे अहिड़ी यूनिवर्सिटियुनि जे 8-10 वोटनि जा माण्हू जेको आहे स्पॉन्सर थी विया आहिनि। इहो बाइकाट में थींदो आहे, पर उनजे बावजूदि हिन अरसे खां पीपल्स पार्टी कमु करे पई ऐं ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी MQM जे इशू ते जेको मज़ामत कंदी रही आहे या जो कुझु थींदो रहियो आहे, उन हवाले सां मां सम्झां थो त हिकिड़ो सुठो रद्देमल जे साम्हूं आयो आहे। ख़ासि तौर ते ॾियारी या माड़ीपुर सब डिवीज़न जेका आहे, इन में हिन जो काफ़ी जेको आहे सो इहो पीपल्स पार्टी जो रोल रहियो आहे। या बरजा टाउन जी आहे या ख़ासि तौर ते कचूं आबादियूं, उते जेको आहे पीपल्स पार्टी खे यकीन वोट पियो आहे। सही। अच्छा अब्बास साहब, मेयरशिप कीअं था ॾिसो त छा पीपल्स पार्टी अकेले सिर मेयरशिप बणाइण जे पोज़ीशन में आहे या जमायत इस्लामी या कंहिं ॿी पार्टी जी का गॾियल तौर ते उहा थी वेंदी? मां सम्झां थो त पीपल्स पार्टी जी अंडरस्टैंडिंग आहे जमायत इस्लामी सां ऐं हे जेके आहिनि सो गॾिजी मेयर डिप्टी मेयर जे मामलनि ते गॾिजी मां सम्झां थो त ईमान में हिन जो इताद थींदो ज़रूरु थींदो। पर छो त हाणे MQM आउट आहे ऐं हिते अहमियत मिलंदी आहे PTI खे, थी सघे थो त इन हालतुनि खे ॾिसंदे पीपल्स पार्टी अकेले सिर्फ़ जो आहे कोशिशि करे कंहिं तरीक़े सां वोट कंहिं तरीक़े सां वोट वठी करे ऐं पंहिंजो मेयर वठी अचे। इहो हिन पीपल्स पार्टी जा चांस मां सम्झो आहे सची तौर ते। वॾी महिरबानी अब्बास साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।